आखिर जॾहिं चवंदा जिते चवंदा हलिया ईंदासीं जॾहिं चवंदा जिते चवंदा हलिया ईंदासीं हे इजाज़त जा बेड़ा लखे बैरल तेल था खपायो तव्हांखे बिजली मुफ़्त तव्हांखे गैस मुफ़्त तव्हांजा लखे करोड़ रुपया अलाउंस आहिनि इहे भार असांजे पाकिस्तान जे रियासत जे मथां पेंशन अव्हां जे मथां भार कोन्हे का तंहिंजे करे असांजी पेंशन में इज़ाफ़ो कयो ऐं साल 2022 में जेको पेंशन में वज़ीर आज़म ऐलान कयो हो त 1900 उन मां 7 पंहिंजे गोॾे जे हेठां कई वेठी आहे फबायूं वेठी आहे असांखे इहो नथो ॾिनो वञे असांजी इल्तिजा आहे गुज़ारिश आहे बल्कि हाणे उहा घुर में तब्दील थी वई आहे असां घुर था कयूं त असांखे उहो 10 जेको रहियो